मातली में मोटरसाइकिल चाबी चोरन जो वॾो आज़ार थी वियो आहे। घरनि जे अॻियां जेके गाॾियूं बीहारनि उहे गैर महफ़ूज़ रहिजी वियूं आहिनि। को घरनि जे अॻियां गाॾी नथो बीहारे सघे। 7 ॾींहंनि में 5 मोटरसाइकिलूं वियूं हलनि। हितां 5 मोटरसाइकिलूं चाबी चोर घरनि जे अॻियां चोरी करे फ़रार थी विया आहिनि। मुझे नालो अब्दुल सबूर है, मातली से ताल्लुक़ रखा तो ऐं लीगल प्रोफेशन से ताल्लुक़ रखा तो। 10 मुहर्रम हराम थे मुझी बाइक जो चोरी थी वही हुई सिविल हॉस्पिटल के गेट वटां, ऐं उन खां पोइ मुंहिंजी लीगल जेकी फॉर्मेलिटी आहे उनखे मूं फॉलो कयो, NC दाख़िल कराई ऐं एॾा ह्यूमन राइट एक्टिविस्ट ऐं कानून जे शागिर्दी हैसियत मूंखे को बि पुलिस जे तरफ़ां को रिस्पॉन्स न ॾिनो वियो। सो आउं काइंडली रिक्वेस्ट कंदमि हायर अथॉरिटीज़ खे त मुंहिंजी बाइक रिकवर कई वञे। मुंहिंजो नालो मोहम्मद नईम अला आहे। ऐं पाण हिते तिलका मातली में एज़ अ वैक्सीनेटर कमु कंदो आहियां। जीअं आउं वापसी में निकितसि त मुंहिंजी मोटरसाइकिल कोन हुई। असां पुलिस में वियासीं, हुते NC वग़ैरह कराई आहे। उन्हनि चयो त तव्हां असां ॻोल्हा करियूं था। असां SSP बदीन खां मुतालबा था करियूं त असां हिकु नंढा मुलाज़िम आहियूं, असांजी गाॾी जल्द खां जल्द ॾियारी वञे। ऐं घर वेठो हुउसि, पुलिस वारा अचा, उन ते मुंहिंजी गाॾी जेकी काइजी वई हुई सी कतराई आहे। पुलिस अञा कुझु बि कार्रवाई का बि कोन कई आहे। पोस्ट ऑफिस जे पासे में हिकु नामालूम शख़्स जी 125 मोटरसाइकिल निज़ामाणी मोहल्ले जे भरिसां उहा बि चोरी थी वई हली। हिकु हाले पोटो ज़ात जो उन जी मोटरसाइकिल चोरी थी वई हली। इन 7 ॾींहंनि में 5 मोटरसाइकिलूं चाबी चोर चोरी करे विया आहिनि। 7 ॾींहंनि में 5 मोटरसाइकिलूं वञणु हिकिड़ो अलमियूं आहे हिते मातली शहर में। मोटरसाइकिल चाबी चोरनि उन्हनि जूं सरगर्मियूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि। हितां जे रहवासियुनि घुर कई आहे SSP बदीन खां चाबी चोर मोटरसाइकिलनि जो हिते मातली शहर में आज़ार वधी वियो आहे, जिन खे फौरी तौर कंट्रोल कयो वञे जीअं माण्हू पंहिंजूं गाॾियूं महफ़ूज़ करे सघनि ऐं बचाए सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवार।